अस्सलाम वालेकुम नाज़रीन, उम्मीद है भाई साहब आप रिपोर्ट मुस्तक़बिल सुनेंगे। परियालो हिंदू पंचायत अगवान जीपीपी अगवान कौमी असेंबली जे मेंबर साहिब जावेद शाह जिलानी सां मुलाक़ात तरक़ियाती कमनि ऐं ॿियनि मसइलनि ते ॻाल्हियूं। हिंदू बिरादरीअ जे अगवान मुकेश कुमार सोबराज मलकन शाह ईदन लाल ऐं ॿियनि MNA सैयद जावेद अली शाह जिलानी सां मुलाक़ात। उन मौक़े ते सैयद जावेद अली शाह जिलानी हिंदू कम्यूनिटी खे यकीन ॾियानी कराई त परियालो में डेवलपमेंट जो कुछ स्कीमूं ॾिनियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह जल्द खां जल्द परियालो में डेवलपमेंट जा कम शुरू कराया वेंदा। सैयद जावेद अली शाह जिलानी हिंदू कम्यूनिटी जे माण्हुनि खे ॿुधायो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त परियालो खे उन मौके ते परियालो पीपल्स पार्टी अगवान सैयद जुमन शाह बुखारी ऐं शोएब अहमद जलबाणी पिणु मौजूद हुआ। भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा